Nazir Chana Sahab, how you evaluate personality of Mr. Ali Bux Talpur? Sardar Sahab, Mir Ali Bux Talpur was a prominent activist, and I was closely linked with him since a very young age, when he was hardly 20, 21, and I was 11 years, a student of government high school, Mir Khas. I made a speech against Hussain Shaheed Sir, the Prime Minister of Pakistan, on the issue of the Israeli attack on Egypt, because Sarwardi was supporting Israel. So Mir Sahab was presiding the function. He was hardly 21 years. His father was a friend of my father, Chana, was Mukhtar Khan at Mir Khas. And then later on in Karachi, Mir Ali Bux used to meet us and at his bungalow at Friendship House there at Gora Kabristan. And his children's Mir Sahab and his daughter and son, they also used to meet us. And I also attended the marriage ceremony of his son at Aga Khan Jimkhana long back. But Mir Sahab was a prominent personality. He was elected as a MED on People's Party ticket. He was a progressive and a socialist. Later on, I introduced him with Rasul Baksh Palijo here. Then he also joined Awami Tariq, was the president as well. And he was very close to me when I wrote an article against Urdu as Sindhi as a national language. He also donated some small amount of 25 rupees at the time. There were only 3 articles in favor of Sindhi, one by Joyo, one by Rasul Baksh Palijo, one by me. My article was in Urdu. It was very popular here. So he was one of the fine revolutionaries and a very, very honest and hospitable personality of Sindh and the whole of Pakistan. And then when there was Indo-Pak war, he brought those people who went from here to India back to Pakistan. So Mir Sahab हिकिड़ी वॾी शख़्सियत हुआ Mir Khas ज़िले जा. ऐं साईं जो वालिद साहब ऐं फैमिली साहब जो वालिद अब्दुल चना मुख़्तार खां गहरो तालुक़ हो. ऐं जॾहिं 56 में मिस्र ते हमिलो थियो त साईं नंढी उमिरि जा VK सदारत में फंक्शन थियो इस्लाम लीग जो पाकिस्तान ऐं सहरवर्दी जे ख़िलाफ़, त मूं बि उते ॻाल्हायो जॾहिं त सिर्फ़ु 11 साल जो Mir Khas हाई स्कूल में. उनखां पोइ साईं कराची में अक्सर मिलंदा रहंदा. फ्रेंडशिप हाउस हो रूस जो, उन साम्हूं बंगलो हो साईं जो गोरा कब्रिस्तान जे साम्हूं वारे एरिया में. ऐं संदन फर्ज़ंद घर वारनि सां मुलाक़ात थींदी रहंदी. साईं साहिबज़ादे जी शादी थी त मां उन में शरीक हुउसि. आगा खान क्लब में वॾो प्रोग्राम थियो. मूंसां गॾु सतार कबूल ऐं ख़ुदादाद कबूल ॾाढा कबूल बि गॾु हुया. बहरहाल Mir Sahab हिकिड़ो तरक़ी पसंदि हुआ. पीपुल्स पार्टी MLA थिया नंढी उमिरि में. ऐं पोइ दौर में वरी अवामी तहरीक में मिलायो ख़ैर रसूल बख्श पलीजे सां LP होटल ते. पोइ साईं अवामी तहरीक जा बि कुझु सदर रहिया. साईं हारू मज़दूर इनकलाब जे हामी आहे ऐं मार्क्सिस्ट लेनिनिस्ट हुआ बाक़ाइदे. ऐं उहो क़ौमी तज़ाद खां घणो मथे बैन अल-अक़वामी हिकिड़ी शख़्सियत हुआ. बहरहाल Mir Sahab जहिड़ा माण्हू तारीख़ में घटि पैदा थिया आहिनि. मूं पंहिंजो ओट फुल मून अंग्रेज़ी पोइट्री में बि Mir Sahab ते शाइरी कई आहे. सो असां लाइ ज़रूरी आहे त असां अहिड़े ॾींहं मल्हायूं. ॾुखी आहे त सिध वरी ॾींहुं नथो मल्हायो वञे. हीअ आहे या मीर ग़ुलाम टालपुर आहे या शेख अब्दुल मजीद सिद्धी आहे त माण्हू जहिड़े खे विसारे छॾियो आहे. असां हिकिड़ी आसान फरामोश क़ौम थींदा पिया जो इहे न थियणु खपे. बहरहाल तारीख़ Mir Sahab खे 16 अखरनि में यादि करे थी. हू पाण तमामु सुहिणा आहे, कदावर आहे, एतिरा ई महिमान आवाज़ ऐं सखी आहे ऐं मज़ूर हारनि जा हामी आहे. वॾा नवाब ऐं सरदार ज़मींदार हुआ पर उन हमदर्दी मज़ूर इनकलाब हारी इनकलाब सही. उहो मार्क्सिस्ट लेनिनिस्ट ऐं कामरेड आहे. PP जे MLA बि थिया पर पोइ अॻिते हली उहो अवामी तहरीक में ऐं ॿियनि में शमूलियत ख़िताब कयो. उहो घणो मथे शख़्सियत हुआ ऐं भुट्टो साहिबु हुन सां घणो प्यारु कंदो हो. ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा त भुट्टो साहिबु घणो भाईंदो ऐं भुट्टो साहिबु मूंखे बि तमामु घणो भाईंदो हद खां वधीक ऐं घणो प्यारु कंदो हो. ॿी ॻाल्हि आहे कॾहिं ठहंदो हुउसि कॾहिं न. पर असां साईं खे अयूब जे मुखालफ़त में सपोर्ट कयो. Mir Ali Bux बि कयो. Mir Ali Bux फातिमा जना खे बि सपोर्ट कयो. मादर मिलत खे. इहे जमूरी किरदारु आहे. अचो त असां इन जा ॾींहं मल्हायूं घिटी घिटी में. रुॻो सिंध में छो पूरे पाकिस्तान ऐं दुनिया में
जहिड़ा सोड़ा माण्हू घटि पैदा थिया। साहिबु असां हींअर वीर पब्लिकेशन पारां मीर अली बख़्श टालपुर साहिब जी शख़्सियत ते हिकिड़ो किताबु पिया आणियो, त उन हवाले सां तव्हां छा चवंदव त हिकिड़ो मज़मून तव्हां उन ते लिखो उन जी शख़्सियत ते? यकीननि इहा त मुंहिंजे कारण ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो तव्हां ॿुधायो जेका मूं ॻाल्हि कई त किताबु अचणु खपे, मज़मून अचणु खपे। यकीननि मां तव्हांखे मज़मून तफ़सीली ॾींदुसि, छो जो हींअर दुनिया में उन वेझे वेझो तलकात वारो मां ई बचियो आहियां। ऐं उन हिकिड़ो वॾो प्रोग्राम घर ते रखियो, मीर गुल ख़ान नसीर खे घुरायो हुई बलोची शाइरी लाइ। रोशीराम में दोस्त हुयो। हा उहो बि हो। ऐं पोइ जॾहिं मूं बि पोइ गुल ख़ान नसीर ते प्रोग्राम रखियो हो, जेका 15 साल पहिरीं खाना फरंग ईरान में वॾो प्रोग्राम रखियो जंहिंमें रब्बानी आगरे खे बि घुरायो हो। हालांकि उहो कोॾो ख़ासि आवाम दोस्त माण्हू कोन हो, कुझु साज़िशी बि हो, पर गुल ख़ान ते ॻाल्हायो ऐं पोइ गुल ख़ान नसीर ते अंग्रेज़ी में ॻाल्हायो। ऐं तव्हांजी वीर पब्लिकेशन खे जज़्ब हुजे जो तव्हां वीर साहब ते कमु कयो पिया। मां बि हिन ते लिखंदुसि ऐं मां त चवां थो त उन औलाद खे किताबु छपाइणु खपे। रुॻो तव्हां छपायो हिन ते ग़ुलाम बुरगड़ी ते ऐं मादर मिलत ते ऐं शेख मजीद सिद्धी खे इन्हनि खे न विसारियो साईं। अवांजी वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां मूंखां इंटरव्यू वरितो आहे। मां 79 साल जो आहियां, 80 वञा पियो। पुराणे दौर जा असां जुग जा माण्हू आहियूं। इन तहरीकुनि में असां बुनियादी रकान रहिया आहियूं वीर साहब सां गॾु। पर बहरहाल वीर साहब खे तारीख़ यादि कंदी ऐं इंसानी इक़्तिदार जो हुन में तमामु वॾी हैसियत थी, केरु हुन खे विसारे नथो सघे। मूं पंहिंजे अंग्रेज़ी किताब ओट फुलबुल में वीर साहब ते शाइरी बि कई आहे, जेका तव्हांजे वीर पब्लिकेशन में अवां सां शेयर कंदुसि। अवांजी वॾी वॾी महिरबानी ऐं असांजो चैनल जी जो अवां मीर साहब खे न विसारियो आहे, माण्हू खे यादि करे तव्हां सिंध जी तारीख़ ऐं मुल्क जी तारीख़ मुरतब कई आहे। इहो ई त सिंध जी तारीख़ आहे। भई ॻाल्हाइण करण त सिंध कोन ठहंदो, अहिड़नि शख़्सियतुनि जी तारीख़ खे रिकॉर्ड कंदो त ख़िदमत आहे को बि। मीर अली टालपुर साहिब ॾे वञे थो, जिन जेको आहे सो वालिद साहिब ते किताब आणण कंपाइल करण जे हवाले सां जेको अॻु भराई कई आहे। इहा मीर साहब जी वॾी ख़ुशुसलूबी ऐं ख़ुशनसीबी आहे जो सादत फर्ज़ जो किरदारु अदा करे किताबु छपाए पियो। मीर अली बख़्श पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾिनी, पुटनि खे नियाणियुनि खे ऐं पंहिंजे घर खे। यकीननि इहा ख़िदमत आहे मीर साहब जी, पर अहिड़ी तरह ॿियनि माण्हुनि खे बि इन ख़िदमत में सोचणु खपे। ऐं इन मीर साहब जे शादी में बि आउं शरीक हुउसि, ऐं छो जो मुंहिंजे दोस्त जो पुटु हो त इन करे अहिड़ी तरह ॿियनि खे बि अॻिते अचणु खपे। इदारनि खे मीर साहब तुंहिंजो फर्ज़ आहे, ठीकु आहे, पर इदारनि खे बि अॻियां अचणु खपे। ऐं तव्हांजी थोरातो आहियां ख़ुदि मीर साहब जे फर्ज़नि जो बि, जो पंहिंजे पीउ खे यादि करे थो। अॼुकल्ह ज़माने माण्हू पीउ जे मरण खां पोइ केरु थो कंहिंखे यादि करे। हिते इलाही माण्हू ॾिसो हाणे शेख अब्दुल मजीद सिद्धी गुज़ारियो, उनजो पुटु बि गुज़ारियो हो तारिक शेख। पर तारिक शेख कॾहिं बि बकरी हुन कब्रिस्तान ते बि कोई हिकु ॿ दफ़ो वियो हुजे त वियो हुजे, पर मां त हर साल वेंदो आहियां। मां त उनजो पुटु न आहियां, पर मां रूहानी तरह सां पॉलिटिकली शेख साहब जो फॉलोअर आहियां, उनजो साथी रहियो आहे। तंहिंखे ज़रूरी कोन्हे त रत जा रिश्ता रूहानी रिश्ता बि हूंदा आहिनि। अच्छा, मीर अली बख़्श साहिब शेर सिंध जेके अंग्रेज़नि सां विया, मीर शेरमन खान टालपुर जो पड़पोटो आहे, जेके टिटोड़ी कब्रिस्तान मीरपुर ख़ास में दफ़न आहिनि, ऐं उन्हनि जो इहो वॾो कंट्रीब्यूशन आहे। हा यकीननि उहो त उनजो वॾो कंट्रीब्यूशन हो मीर शेरमन। हर हक़ीक़त ते माण्हुनि खे तारीख़ जी ख़बर कोन्हे। सिंध पोइ 3 हिसनि में विरहायल हुई, हिकिड़ो हैदराबाद ऐं मीर नसीर खान वारा, ॿिए पोइ ख़ासि तक शेर महमद वारा, ऐं परियां खैरपुर पोइ अंग्रेज़नि सुराब वारा उन्हनि खे ॾेई छॾियो। त मीर शेरमन विड़ियो हो काफ़ी, 1965 में पोइ कंप्रोमाइज़ थियो। ऐं जेको मियाणी कब्रिस्तान आहे लाहौर में, तव्हांखे ॿुधायां इहो मियाणी इहो सिंधियुनि जो आहे। अच्छा, हा, लाहौर में मियाणी साहब जो कब्रिस्तान, इहे जेके सिंधी हितां विया, छो मीर साहब हुते 10-15 साल लाहौर में रहिया, पोइ जेके फ़ौत थिया त उहो मियाणी जे जंग जे हवाले सां मियाणी जो कब्रिस्तान आहे, खुई आहे। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां त लाहौर स्टेशन जो नालो पहिरीं मियां मीर साईं हो, सेवाणी जेको ओलिया हो, गाज़ी कासिम भाटियो बुज़ुर्ग। पोइ उन नालो चेंज कयो 70 में। मां हींअर बि गवर्नमेंट खे अपील थो कयां मर्कज़ खे, सिंध खे, लाहौर स्टेशन जो नालो मियां मीर रखी वञे। साईं नज़ीर अहमद चना साहब पाण त लायर बि रहिया आहिनि, सीनियर प्रोड्यूसर PTV में रहिया आहिनि, ऐं हिकिड़ी त वॾा त तारीख़दान माण्हू रहिया आहिनि। हिन मंसूर हलाज साहब ते बि कमु कयो आहे, ऐं उन खां अलावा ॿाहिरी दुनिया में जेके मुस्लमाननि ते जेके ज़ुल्म थियनि था लेबनान में, फ़लस्तीन में, ऐं उन्हनि जे हवाले सां बि हिननि वॾा एहतजाज कया आहिनि। ऐं काफ़ी कराची में हिते होटलुनि में सेमिनार कराया आहिनि। सिंध जे मुल्क जे बर्निंग इशूज़ ते बि हिननि वॾा एहतजाज कया आहिनि।
हिन वञण जे ख़िलाफ़ु हिननि जेको आहे सो तहरीक हलाई, शानदार तहरीक हलाई ऐं हिननि जी ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब सां वेझड़ाए पवंदी। ख़ुदि बेनज़ीर साहिबा जे पहिरें दौरे हुकूमत में बेनज़ीर साहिबा हिननि खे जेको आहे सो पाण खे मुलाक़ात करण लाइ हिन खे प्राइम मिनिस्टर हाउस में जेको आहे सो घुरायो हो ऐं सिंधी जो हिकिड़ो तमामु वॾो मोतबर नालो आहे ऐं हिन जो वालिद साहिबु पाकिस्तान खां अॻु में बि मुख़्तियारकार रही चुको आहे। अब्दुल कयूम चना ऐं पाण असुल पाट शरीफ़ जा रहण वारा आहिनि, पर पाण हिननि सॼी ज़िंदगी जेका आहे कराचीअ खे जेको आहे सो ॾिनी आहे ऐं हिननि जा काफ़ी जेको आहे सो किताब आया आहिनि, जंहिंमें हिकु किताब जो साईं नालो बि ज़िक्र करे वियो आहे, जंहिंमें मीर अली बख़्श टालपुर साहिब जिन जो ज़िक्र बि आहे, उन ते पोइट्री बि आहे ऐं उन खां अलावा हिननि मंसूर हलाज ते बि जेको आहे सो किताब हिकिड़ो आंदो आहे। अञा हिननि जो कमु हलंदड़ आहे ऐं हीउ थकियो न आहे। सो असां रब दरबार में दुआ आहे त अलाह ताला हिनखे वॾी हयाती ॾिए, सिहत तंदुरुस्ती कामयाबी अता फरमाए। असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं जिन हेॾी वॾी महा जेको आहे सिंधी शख़्सियत जेका आहे मीर अली बख़्श टालपुर साहिब जी उन ते हिननि अची जेको आहे सो हिते ॻाल्हायो आहे ऐं असां हिन जो मज़मून बि हिन किताब में मीर अली बख़्श टालपुर साहिब जे किताब में हिन जो मज़मून बि शाया कंदासीं ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त साईं जन असां मीर अली बख़्श टालपुर साहिब जे दोस्तनि मां निकिरी पिया। अब्दुलस्तार वसطड़ो।